खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोर जो तालको खिपरो में पाकिस्तान जी 75वीं जश्न आज़ादी जे ॾींहुं जो हिकु रंगारंगी प्रोग्राम निहायत जोश जज़्बे सां मल्हायो वियो आहे, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि गुलन जहिड़नि ॿारनि, स्कूल जे हेडमास्टर एम जुमन कुंभर, उस्तादनि हाजी रियाज़ मोहम्मद उमर हिंगोर जो, भोजराज असद अली, प्रदीप कुमार, विनोद लुहाणा समेत शागिर्दनि जे वालिदिन ऐं स्कूल जे चेयरमैन अब्बास हिंगोर जो, अब्दुल रहमान हिंगोर जो शिरकत कई है। प्रोग्राम जी शुरुआत रब पाक जे नाले सां तलावत कलाम पाक सां कई वई हुई। क़ौमी झंडे खे सलामी ॾिनी वई। उन खां पोइ शागिर्दनि क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कई। इस चमन के फूलों पर रंगवा शागिर्दनि जश्न आज़ादी जे ॾींहुं जी मुनासिबत सां नगमा रांदियूं खेॾे ख़ूब दाद हासिल कयूं। इन मौक़े ते उस्तादनि जो चवणु आहे अॼु खां 75 साल अॻे असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान अंग्रेज़नि जी ग़ुलामी में क़ैद हो, अंग्रेज़नि जी सल्तनत हो, बरसगीर हिंदुस्तान ऐं पाकिस्तान अंग्रेज़नि जे ग़ुलामी में हुआ। हज़रत कायदे आज़म मोहम्मद अली जनाब, डॉक्टर अलामा इक़बाल, सर सैयद अहमद खान, सराजुल उल्ला ऐं ॿी तमामु माण्हुनि बुज़ुर्गनि जिनकी कोशिशनि, मेहनतनि ऐं जफ़ाकशनि सां असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते हिन दुनिया जे हिसे ते वजूद में आयो। त जश्न आज़ादी जो ॾींहुं हासिल करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान अमन जी धरती आहे जिते सभई प्यार मोहब्बत सां रहंदा आहिनि। बरकत पाए शाह लतीफ से बरकत पाए हो अल्लाह और याली की दुआएं, जिनको वतन ईमान दिया तूने पाकिस्तान दिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।